अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो हक़ सच न्यूज़। नाज़रीन, तव्हां सां ख़बर शामिल कंदा हलूं शिकारपुर खां, जिथे शिकारपुर में 15 ॾींहं खां पेट्रोल जो तमामु घणो बहिरान आहे। पेट्रोल पंप वारा पंहिंजी मनमानी करे रहिया आहिनि, जिन्हनि ते गवर्नमेंट पंहिंजो रेट मुक़ररु कयो आहे। उन जे बावजूद बि गवर्नमेंट जी कोन हली रही आहे। शिकारपुर जे सॼे शहर में हिकु ई पेट्रोल पंप खुलियल आहे, जेको 24 कलाक सर्विस अंजाम ॾेई रहियो आहे। उन पंप वटि तमामु रश नज़र अची रही आहे। ही पेट्रोल पंप PSO जो आहे, जेको रुस्तम मोड़ वटि आहे। ही अवाम जी भला लाइ ही पंहिंजो सर अंजाम निभाए रहिया आहिनि। रिपोर्ट निज़ामुद्दीन अबड़ो, हक़ सच न्यूज़, शिकारपुर।